गज़ा मथां इसराइल जे हमलनि के 90 ॾींहं मुकमल थी विया आहिनि। इसराइली फ़ौज जे हमलनि में शहीद थियल फ़लस्तीननि जो अंग 22,000 खां वधी वियो आहे। 7 अक्टूबर बाद इसराइली फ़ौज हथे ख़ाली फ़लस्तीननि मथां ज़ुल्म ऐं बर्बरियत जी इंतहा करे छॾी। गज़ा मथां ज़मीनी, फ़िज़ाई, सामूंडी हमला कया विया। बमबारी जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। 3 महीननि में गज़ा मथां इसराइल 1,876 हमला कया आहिनि। केतिरनि ई इलाइक़नि खे खंडहर बणायो वियो आहे। इन दौरान रिहायशी इमारतनि, इस्पतालुनि, पनाहगीरनि जी कैंपुनि, स्कूलनि, लॾ पलाण कंदड़ काफ़िलनि मथां हमला कया विया आहिनि। गज़ा जूं इस्पतालूं लाशनि ऐं ज़ख़्मियुनि सां सथिजी वयूं। इस्पतालनि में सहूलियतनि जी खोट सबबि ज़ख़्मियुनि जे इलाज में शदीद मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो पियो। रिपोर्ट मूजिबि शहीदनि में 9,730 ॿार, 6,830 औरतूं ऐं 326 डॉक्टर शामिल आहिनि। 3 महीननि दौरान 19 लख माण्हू बेघर थिया, जॾहिं त 3,55,000 माण्हू लॾ पलाण ते मजबूर थिया।